खटे शहर में करोड़ रुपयनि जी लागत सां आवाम जी सहूलियत लाइ ठाहियल टाउन हाल ज़िले इंतिज़ामिया जी बेध्यानी जी वर चढ़ी वियो। गुज़िरियल अरसे में जिते सियासी समाजी तक़रीबूं स्टेज ड्रामा थींदा हुआ ऐं मरणे परणे अवाम खे कमु ईंदड़ म्यूनिसिपल ख़िदमत में लखे रुपया कमाए ॾींदड़ टाउन हाल आइस जे मवालिन हीरोइन ऐं जिनसी हवस परस्तनि हवाले जॾहिं त राति जो चोरियूं कंदड़ ॾोहारनि लाइ पनाह गाह बणियल आइस ऐं हीरोइन जे मवाली चोरनि टाउन हाल जा लोहा दरवाज़ा ग़ाइबु करे छॾिया, जॾहिं त मवाली सीढ़ियुनि छत ऐं टैंकी समेत मुख़्तलिफ़ जायुनि मां लोह जा सिरा कढण में मशग़ूल आहिनि। पाड़े जे माण्हुनि जो दावों मवाली चोरनि खे क़ाबू करण जो मुतालबो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।